बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह कमा यंबग़ी जलाली वजहि व अज़ीम सुल्तानिही वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना अल-इख़लास फ़िल क़ौलि वल अमल अल्लाहुम्मा अल्लिमनी मा यंफ़अनी वंफ़अनी मा अल्लमतनी व ज़िदनी इल्मा वजअल अमली ख़ालिसन लिवजहिकल करीम। हीअ असांजो बरनामो आहे तअम्मुलात अल-क़ुरानिया जेको असीं हलूं बि था इन में हींअर ही हिसो आहे 183 हिसो आहे। ऐं तअम्मुलात असीं छो था कयूं, जीअं असीं दोस्तनि खे सदाईं यादि करे ॼाणाईंदा आहियूं त अल्लाह ताला असांखे क़ुर में जिथे किथे इहो चए थो त अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। सूरत मुहम्मद में अल्लाह साईं चए थो हिन क़ुर खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छो नथा हिन में तदब्बुर कनि, छो नथा हिन खे तदब्बुर कनि। तदब्बुर छा आहे, यानी क़ुर में हिकिड़ो नज़र कनि ऐं सम्झनि ऐं हिननि जा मौजिज़ा जेके आहिनि उहे कढनि ऐं आयतूं जेके आहिनि हिन में उन्हनि आयत चइबो आहे मौजिज़नि खे, त उहे जेके आहिनि उहे माण्हुनि खे करे ॿुधाइनि त माण्हू सम्झंदा त पोइ उन ते अमल थींदो। जे सम्झंदा ई कोन त इंसानु अमल केॾांहुं कंदो क़ुर में। सो अॻु में कुझु सूरत अल-आराफ़ जो के आयतूं अॻु में तर्जुमो कयोसीं। अॼु बि असीं सूरत अल-आराफ़ में अञा आहियूं जेको 196 आयत आहे, उतां शुरू कयूं था। 196 खां वठी शुरू कयूं था, हिकिड़ी ॿ आयत या 3 आयतूं। त अल्लाह ताला चए थो उन पहिरियों जेके अॻु में आयसी आयतूं उन खां पोइ वरी अल्लाह ताला चए थो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे नबी खे त इन्न वली अल्लाहु अल्लज़ी नज़्ज़ल अल-किताब। हू जेके मुशरिकनि खे पुकारनि था, सॾु कनि था ऐं उन में उमेदूं था रखनि, उन्हनि खे चओ त मुहम्मद उहो नबी तूं पंहिंजी उम्मत खे चओ त इन वली मुंहिंजो त वली अल्लाह आहे, अल्लज़ी नज़्ज़ल अल-किताब, अल्लज़ी नज़्ज़ल अल-किताब यानी हिन क़ुर खे जंहिं नाज़िल कयो मुंहिंजो वली उहो आहे। मुंहिंजा इहे वली न आहिनि जेके तव्हां पुकारियो था, जंहिं तव्हांखे उन्हनि खे सॾु कयो था। इन वली अल्लाहु अल्लज़ी नज़्ज़ल अल-किताब व हुव यतवल्ला सालिहीन। ऐं सालिहनि जेके दीनदार आहिनि, जेके अल्लाह जा वली आहिनि, जा नबी आहिनि, उन्हनि जो वली अल्लाह आहे सिर्फ़ु। ॿियो उन्हनि ॿिए कंहिंखे न पुकारींदा, न कंहिंजो ॻोल्हींदा वसीलो, जा न उन में उमेद ॿिए कंहिं में हूंदनि, क़बरुनि में न वलियनि में न वणनि में न जबलनि में। ओहो यतवल्ला सालिहीन। वरी उन खां पोइ चए थो वल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह ला यस्ततीऊन नस्रकुम वला अनफुसहुम यंसुरून। नबी करीम नबी तूं चओ हिननि खे त जंहिंखे तव्हां पुकारियो था, इहे क़बरूं, इहे दरगाहूं, इहे पीर पूरियल, जा वण, जा जबल, जा बूता, जेके बूता ठहियल आहिनि इहे माण्हुनि जी शिकिलनि ते हुजनि, जा जानवरनि जे शिकिल ते हुजनि, के भोलनि जी शिकिल ते हूंदा आहिनि, के हाथियुनि जी शिकिल ते हूंदा आहिनि, के माण्हुनि जी शिकिल ते हूंदा आहिनि। हू चवंदा आहिनि असांजा वली हा, असांजा बुज़ुर्ग हा, असांजा चङा हा, हीअ ॿुधनि था, हीअ अलाह जा प्यारा आहिनि, हिननि जो वसीलो वठूं। अलाह साईं हिते चए थो तूं मुहम्मद चईन वल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, जेके अलाह खां सवा तव्हां पुकारियो था, जंहिंखे सॾु कयो था, ला यस्ततीऊन नस्रकुम, तव्हांखे का बि उमेद तव्हां उन मां उमेद का पूरी न थींदी। वला अनफुसहुम यंसुरून, हू पंहिंजी बि कुझु नथा करे सघनि, हू पंहिंजी बि कुझु कोन था करे सघनि, तव्हांखे छा करे सघंदा। वइन तदऊहुम इलल हुदा ला यस्मऊकुम, खणी तव्हां उन्हनि खे कहिड़ो बि रस्तो ॾेखारियो या कंहिं शइ ते पुकारियो, जे तव्हां उन्हनि खे बि सही रस्तो ॾेखारींदो, जेके वली आहिनि या जेके बूता आहिनि, तव्हां उन्हनि खे बि जे तव्हां हिदायत कंदो त तव्हांजी हिदायत कोन था ॿुधी सघनि। व तराहुम यंज़ुरून इलैक वहुम ला युबसिरून, तव्हांजी शायदि हुननि जे अखियुनि जे नज़र ॾे आहे त ॼण की तव्हांखे ॾिसनि बि था, पर हू त उन्हनि जे अखियुनि में को रोशनी न आहे जो तव्हांखे ॾिसनि या तव्हांखे कुझु तव्हांजी उमेद पूरी करे सघनि था। इन खां पोइ नबी करीम खे अलाह साईं चए थो ख़ुदिल अफ़्व वअम्र बिल उन खां चए थो अलाह साईं तो शैतान खां इस्तिआज़ कर, अऊज़ु बिल्लाह कर, ऐं इन खां परे शैतान खां इंसान जेतिरो परे रहंदो। त ॾिसो न अजीब आयतूं आहिनि जेके अलाह साईं हिते नबी करीम खे चए थो इन वली अल्लाह। पहिरियों चए थो त तूं चओ माण्हुनि खे त मुंहिंजो वली जेको अल्लाह आहे, मुंहिंजो को दरगाह वली कोन्हे, को अल्लाह जो बुज़ुर्ग कोन्हे, न मुंहिंजो को वण आहे, न हाथी आहे, न पूॼा जी का शइ आहे। हिन वली अल्लाहु अल्लज़ी नज़्ज़ल अल-किताब, जंहिं मूंखे हिन क़ुर नाज़िल करे ॾिनो आहे, मुंहिंजो वली उहो आहे। व हुव यतवल्ला सालिहीन, ऐं अल्लाह जो बुज़ुर्गनि जो उहो ई हूंदो वली, ॿियो केरु न, उन्हनि खां सवाइ ॿियो केरु नथो थी सघे। वल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, ऐं जेके अल्लाह खां सवाइ तव्हां पुकारियो था, इन में जीअं चयोसीं त असुल सभु शइ अची वई हेठि। वल्लज़ीन तदऊन, जंहिंखे तव्हां अल्लाह खां सवाइ हर कंहिं शइ खे तव्हां पुकारियो था, उहा छा थी त क़ब्र बि थी सघे थी, दरगाह बि थी सघे थी, वण बि थी सघे थो,
बूतो भी थी सघे थो, छो जो बूता बि असुल ई छा चवंदा अलाह वारा हुआ, असीं उन्हनि जी यादगिरी में आहियूं। ऐं वण थी सघे थो जीअं हाथी जानवर जेके शींहं ठाहे वेठा आहिनि, त ही ॿुधनि था असांजा जा भोला बांदर जे हिंदू जीअं आहिनि उहे हाथी ठाहींदा आहिनि, के भोलो ठाहींदा आहिनि, त ही असांजो ॿुधनि था, असांजो उमेदूं ही पूरो कनि था। ऐं ही अलाह जा प्यारा हुआ, ही दुनिया में इबादत घणी करे विया, हाणे अलाह खे पहुतल आहिनि। असां गुनाहगार हूं, असांजो अलाह साईं जल्दी कोन ॿुधंदो। ही अलाह जा प्यारा आहिनि, ही अलाह जा दादला आहिनि, जीअं असांखे असीं उहे बि ॻाल्हियूं उते ॿुधंदा आहियूं माण्हुनि खां। त हे अलाह जे प्यारनि खे तव्हां कोन था मञो, तव्हां अलाह जे वलियनि खे कोन था मञो। असां त अलाह जे प्यारनि खे मञूं था, पर असीं उन्हनि खां घुरूं कोन था, छो जो अलाह ताला असांखे हुकुम कयो आहे त मूंखां घुरो ऐं मूंखे पुकारियो ऐं हिननि ॾे न वञो। ऐं ही जेके मुंहिंजा बाना आहिनि जे हूंदा सही अलाह जा बाना, त हू पंहिंजे जेको कमाए विया, हाणे उते हू उन जो अलाह से उन्हनि खे जन्नत में बि थो घुमाए। हाणे असांजे लाइ वांदा त कोन्हनि जा वेठा आहिनि असांजे लाइ, त हू पंहिंजे ख़ुशीअ में पूरा आहिनि। ऐं अलाह जेके उन्हनि खे नेमत ॾिनी आहे उन जा मज़ा बि था वठनि। हाणे असां जेके अलाह खे पुकारियूं, उन्हनि जो रस्तो वठूं, जेके उन्हनि रस्तो इहो वरितो त असीं बि उन्हनि जे दर्जे ते पहुचूं। अलाह से असांखे इहो कोन थो चए त जेके ही मूं ॾे पहुता ऐं इबादत करे करे सॼी ज़िंदगी हज कयनि, निमाज़ूं पढ़ियनि, रोज़ा रखियनि, ज़िक्र कयनि, फ़िक्र कयनि, जबलनि में वञी वसायनि, के ॾिसंदे त वादियूं वञी वसायूं, को ऋण पटी वञी वसाया, उते का इबादत जॻह ठाहे वेही रहिया, माण्हुनि खां शिरक मुशरिकनि खां परे थी वेही रहिया, त हू अलाह जे वेझे अलाह खे राज़ी करण जे लाइ एतिरो परे माण्हुनि खां भॼी विया। हाणे तव्हां उन्हनि जो अमल कयो, अलाह जे हू इबादत कंदा हुआ, जे सही रस्ते अक़ीदे तौहीद ते आहे त तव्हां बि उन्हनि वांगुरु तौहीद ते अचो, तव्हां बि उन्हनि जे रस्ते ते अचो, बाक़ी तव्हां वरी उन्हनि में न लड़की पओ, छो जो उहे जो कमाए विया त उन्हनि जी कमाई ॾिसो, तव्हां बि कमायो, तव्हां बि उन रस्ते ते हलो, तव्हां शिरक में न पओ। पर शैतान जेको आहे कॾहिं बि इंसान खे कोन छॾींदो त इहे ई सही आख़िरी जन्नत ॾे वञनि ऐं मां दोज़ख में अकेलो वञा। तंहिंजे करे अलाह साईं हिते चए थो वल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, जेके मूंखां सवाइ ॿियनि खे तव्हां पुकारियो था। इन में हर शइ अची वई, वण जा बूतो जा क़ब्र वली जी बुज़ुर्ग जी, जेके असां वटि दरगाहूं जेके आहिनि, ॾिसो माण्हुनि खे उते कंहिंखे पिड़ बि था वॼनि, कंहिंखे गुलाब जे पाणी सां बि था धोअनि, पंहिंजो दुकान खोले वेठा आहिनि, रोज़ी खोले वेठा आहिनि। उते जेके मुज़ावर आहिनि उन्हनि जो धंधो आहे, त उन्हनि खे इहे जे न धंधो खसींदे त तोसां विढ़ण जे लाइ तयारु थी वेंदा, छो हुननि जी कमाई आहे, सभु को बि थो कमाए। के शयूं सब्ज़ी जी दुकानु आहे, को कहिड़ी शइ जी दुकानु आहे, हिननि जो दुकानु इहो आहे। माण्हुनि खे चवंदा तव्हांजो उमेद पूरी थींदी, तव्हांजी मिनत पूरी थींदी, तव्हां हिते कुझु ॾेई वञो, तव्हां हिते जेतिरो ॾेई वेंदो हिननि खे त तव्हांजी जल्दी उमेद पूरी थींदी। हा, मां सम्झां थो त के माण्हू वञनि था, उनजी उमेद पूरी थिए थी, पर हिननि जे ज़रिए त कान थी थिए, उहो अलाह वटि लिखियलु हूंदी त हिननि जी उमेद फलाणी तारीख़ ते पूरी थींदी। को चाक थी वेंदो, कंहिंखे औलाद थींदो, कंहिंखे ड्यूटी मिलंदी, कंहिंखे कहिड़ी उमेद हूंदी, कहिड़ी उमेद हूंदी, त उनखे अलाह साईं ॾींदो ऐं लिखियलु हूंदो मुक़दर में त साल खां या 5 महीननि खां पोइ या केॾी महिल बि उन्हनि जी उमेद पूरी थींदी। पर हिननि त पूरी कान कई, अलाह जे मुक़दर में पूरी इहा शइ लिखियलु हूंदी। 10 माण्हू या 100 माण्हू न ईंदा उते दरगाह ते पंहिंजो फरमाइशूं खणी, त उन्हनि मां जेके शयूं अलाह वटि लिखियलु हूंदियूं, उन्हनि मां 20 या 30 उन्हनि जूं उमेदूं लिखियलु हूंदियूं त पूरियूं थींदियूं। जीअं माण्हू कोन था वञनि, उन्हनि जूं बि उमेदूं पूरियूं थियनि थियूं या कोन थियूं थियनि। पोइ कुतनि खे ॿिलनि खे जेको अलाह साईं फ़रब थो ॾिए, ॿकिरियुनि खे, घोड़नि खे, ॾढुनि खे औलाद बि थो ॾिए, कहिड़े पीर हुननि ॾिनो हुनखे, कहिड़े दरगाह ते विया, कहिड़ी मिटी खाधनि, कंहिंखां धाॻो वतनि। इहो ॾिसो न, इहो सभु जहालत आहे। मुक़दर में शइ हिकिड़ी आहे त तोखे मिलंदी, ऐं के माण्हू ॾिसो दरगाहनि ते वञी हुननि खे औलाद अञा कोन थियो, छो जो हुननि जे नसीब में लिखियलु न आहे। पोइ हाणे अलाह खे पुकारियो जेको नसीब खे मटाए सघे थो, जा जेके ही दरगाह वारा आहिनि, ही जेके उते तव्हांखे चवंदा हिते तव्हां रखे वञो पैसा, जा काश ढोर ॾेई वञो, ठगी ॾेई वञो, जा सोन उछलाए वञो हिते, त पोइ तव्हांजूं उमेदूं पूरियूं थींदियूं। त हुननि खे न इहो रुॻो पुछे की तव्हां हिननि जा मुज़ाविर हो, तव्हांजूं उमेदूं छो नथा पूरियूं थियनि, तव्हांजूं उमेदूं हिन कोन था पूरियूं कनि। तव्हां वेठा हो त जेसिताईं असीं काश ॾियूं त पोइ तव्हां उहा शइ खणो, उमेद तव्हां अलाह सां पूरी थो करे, हीअ त कोन था पूरी कनि। असां ॾिठो काफ़ी, ऐं तव्हां बि ॾिठो हूंदो मीडिया ते, त हींअर जेके वॾा मुज़ाविर आहिनि या जेके गादी निशान चवंदा आहिनि, उहे ख़ुदि बीमार था थियनि
जहाँ औलाद कोन थो थियनि त भॼनि था इस्पतालुनि ॾे। कराची में वॾियूं वॾियूं इस्पतालूं जेके आहिनि ऐं उॾाईं था भॼनि, ऑपरेशनूं था कराइनि। जीअं न हिननि जे हथ में हुजे या हिननि जे जेके बुज़ुर्ग जेके जंहिं ते वेठा आहिनि ऐं धंधो खोले वेठा आहिनि बाइका ते, जीअं चइबो आहे दुकानु खोले वेठा आहिनि, त असीं माण्हू अचनि पैसा रखनि त असीं कमायूं असीं खाऊं, त उहो हुजे न ॾियण वारो हुजे न त इस्पताल छो वञनि हा। डॉक्टर जे बीमार थींदो त पंहिंजो पाण इलाजु करे थो, इंजीनियर पंहिंजे लाइ घर ठाहींदो त पाण नक्शो ठाहींदो, हीअ छो न त हीअ सभु छो था वञनि, छो जो हुननि ख़ुदि खे हुननि खे ख़बर आहे त ॾियण वारो अलाह ख़ालिक मालिक आहे, जेको हिननि खे बि जेके अलाह जा वली आहे इन्हनि खे बि अलाह सां इहा नेमत ॾिनी जो हुननि इबादत कई, इहे रोज़ा रखियनि ऐं हिन दर्जे ते पहुता अलाह जा वली थिया। छो थिया? अलाह साईं हुननि खे चाहियो त हुननि खे हिदायत ॾिनई, तौहीद ते आया, निमाज़ पढ़ियनि, क़ुर सिखिया, त पोइ अहिड़ो दर्जो हुननि खे मिलियो ऐं इन दर्जे ते इहे पहुता। त हू इहे माण्हुनि खे वरी चवंदा तव्हां हिते अची रातियूं टिको, 3 रातियूं टिको, तव्हांजो ऑपरेशन थी वेंदो, तव्हांजो इलाजु थी वेंदो, तव्हां चाक थी वेंदो। इहो सभु आसरा अथव, रुॻो आसरो माण्हुनि खे। छो? ही इंसान जेके इहे हा जा अलाह जा वली हा, बुज़ुर्ग हा, असीं हिननि खे मञूं था त अलाह जे बुज़ुर्ग आहिनि। इन्हनि कमायो दुनिया में, तकलीफ़ूं ॾिठनि, इहे तकलीफ़ूं ॾिसी हाणे हू अलाह जी हिकिड़ो इनाम वठण में मसरूफ़ आहिनि। उते उन्हनि खे अलाह साईं जन्नत में बाग़ बाग़ीचा ॾिए बि थो, हू घुमनि फिरनि बि था, उते खाइनि पीअनि था, हुननि खे वरी का ड्यूटी त कान मिलंदी त हाणे तव्हां वरी जेके मथे पोइते रहियल आहिनि उन्हनि जा तव्हां कम पूरा कयो न। इहा जेकी तकलीफ़ चयूं हूं उहो हुननि करे हू हाणे अलाह जे जन्नतुनि जा बाग़नि पिया बि वसाइनि। त अलाह ताला असांखे तव्हांखे बि इहो रस्तो ॾिए त असीं इबादत में रहूं ऐं शिरक खां बचूं। ते असांखे किसो नंढड़ो अचे थो त अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त में हिकिड़ो नौजवान आयो ऐं उन चई अबू बकर खे चई त या ख़लीफ़त रसूलिल्लाह, ओ ख़लीफ़ा मुंहिंजो बाबू मुंहिंजा पैसा खणी ईअं थो हेॾे उछलाए हेॾे थो उछलाए ऐं मुंहिंजे पैसा मां तकलीफ़ सां कमायां थो ऐं मुंहिंजो पीउ जेको आहे मुंहिंजी मिल्कियत उॾाए बि थो। त हुन माण्हू हिकिड़ो मोकिलियो, हुन पीउ खे वठी अचो, हुनखे वठी आया त हुनखे चयईं त तूं हिन जे छो तूं पंहिंजे पुट जे मिल्कियत में छो थो ईअं पैसा ज़ाए करीं? चयईं त मूंखे यादि आहे हदीस में नबी करीम चयो त अंत व मालिक अबीक, तूं आई पंहिंजो तुंहिंजी मिल्कियत सॼी तुंहिंजे पीउ जी मिल्कियत आई। त अबू बकर चयुसि त इहो तूं ग़लति थो सम्झी, इन मां इहो आहे त तूं जेके हिन जी मिल्कियत आहे या हिन जे माल में आहे तूं एतिरो हुन मां खा पी जेतिरी तोखे ज़रूरत हुजे, एतिरी न त सफ़ा तूं उॾा वई हिननि जी कमाई, ही राति ॾींहुं लोड़े ऐं कमाए ऐं तूं खाई पी ऐं पैसा उॾाई। इहो ग़लति फ़हमी नबी करीम जे चवण खे उन टाइम खां वठी हुई। पोइ उहो माण्हू सम्झी वियो ऐं तौबा कई ऐं चयईं त अबू बकर वरी हाणे मां ईअं न कंदुसि, मां पंहिंजे पुट सां वञा थो ऐं जेतिरी मूंखे ज़रूरत हूंदी ओतिरी खणंदुसि। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।